पर उन तो नो यार कयो तुझे जज्बन तुझे एहसासन नहीं तुझी बेशाय बरोबर पर हुन तो नो यार कयो तुझे एहसासन जज्बन परवसे एतबार जो खून कयो वो तुझे प्यार जे लायक न पर तुझे प्यार जी कातिल आहे कातिल दुनिया बस ये आइकड़ी सदोरी क्यों नादर खान एड़ा दाग रक्त सां धोइबा आहिनि उत खण बंदूक हथ में ऐं कारो कारी मार ऐं कंध खणी हिन जग में घुम तो अलाए रनुनि जी खोट आछा खोड़ और तूं रुगो हिकड़ी सदोरी ते अख ॿुटियो वेठो आहीं खानेड़ा इज्जत दा दाग रत दा साफ थीना उत खण हथियार ऐं कारो कारी मार कंध खणी गुम तो लाइ को औरत खुटियूं आहिनि छा नादर खान एड़ा इज्जत दा दाग रत दा साफ थीना क्यों साॻियो कटियूं हां क्यों नादर खान एड़ा दाग रत सां धोइबा आहिनि उत खण बंदूक हथ में ऐं कारो कारी मार तो अलाए लगे थी कंहिं हिक जी अख धोखो खाई सघे थी पर सॼे घर जी न अबा क्यों कंहिं हिक जी अख धोखो खाई सघे थी पर सॼे घर जी न नादर खान इहा हक़ीक़त आहे त सदोरी कारी आहे अल्लाह में ज़्यादा चखा खामोश आइंदा मुखे तंग न कर ठीक है बिटिया ठीक है वो मारो यार हां सही है ले वजह कमरे में आए जिस लोग यो इस आइंदा ये मामले में उनको तंग न कर यस अटकन छपरी अमा अगेन हां क्यों अच्छा हां अटकन छपरी अमा वहां तो आती हाथ काट छपरी है वो पासिंग में कमी नहीं तो है तो महीने में स्ट्रेस का है पूरा पासिंग देखा जा अल्लाह का करो तो बात ये नहीं भी मुझे बोली ना वो अल्लाह का उसको अभी देखा ना हिन खां वठी था आयो न अगवा में त उहा उहा ई थी गोली कोने वो हिन में थी हां
एंड ताईं माना एंड बाक़ी मार कर वो तव्हां ईअं माना मरोटो जी छॾाइण जी कंदो यस छॾे नथो बस छो पई भरा तूं पंहिंजे हिननि नाज़ुक तव्हांखे तकलीफ़ हुनजो वठो हुन पासे कंदे तो एंड आई पैसे जी रखो हां असला थोड़ा जी निकावट बेटा ये आपकी जो सिर्फ आलम खान की कौन बनी थी आलम आते दो ना यस क्यों सिर्फ आलम खान की कार बन सके बकवास बंद कर। शॉट थे ना वो शॉट दे जुमलो दिया थे कैमरा थे वो जुमलो दिया नसो ना ना कैमरा है रेडी यस रोल अरे क्या मानी है लाइट जाओ नेक्स्ट शॉट दे दीजिए भाई कहां क्या दो बस गलो पहले तो क्यों सा शटर उछलाइजोस बस हाँ फास्ट बने उछलानो गाला बेला कुछ कोने बस पहले तो हथ पहले तो यस क्यों आसे धक लगो तो घणो ओके 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 हां कलर मोटी बता